इस्लामाबाद कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त काज़ी फ़ाइज़ी सां उहिदे में वाद नथो वठणु चाहे। उन जे बारे में हर भेरे अहिड़ियूं ॻाल्हियूं करण ते हू उहिदे में वाद वठी रहियो आहे, सही न आहिनि। अहिड़ियूं समूरियूं ॻाल्हियूं गैर ज़रूरी आहिनि। इस्लामाबाद में साफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे आज़म नज़ीर तारड़ चयो त चीफ जस्टिस पाकिस्तान काज़ी फ़ाइज़ी सां मूंखे ऐं अटॉर्नी जनरल खे चिटनि लफ़्ज़नि में चई छॾियो आहे त हू पंहिंजी नौकरी में वाध जो ख़्वाहिशमंद न आहे। कानून वारे वज़ीर चयो त चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी सां मुअज़्ज़िज़ शख़्स आहे। इन जे बारे में हर भेरे इहो चवणु त हू पंहिंजी नौकरी में वाध वठी रहियो आहे, सही अमल न आहे। हुन चयो त मुंहिंजी सहाफ़ी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हाणे कंहिं ॿिए मौज़ू ते ॻाल्हियूं करियो। चीफ जस्टिस जे उहिदे में वाध जूं ॻाल्हियूं करणु गैर ज़रूरी आहिनि। हाणे असांखे इहो ज़िक्र न थियणु घुरिजे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।